ग्रैंड हेल्थ अलायंस पारां सिंध सेक्रेटरी जे गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी करे केतिरा ई मुलाज़िम गिरफ़्तार करे वरिता आहिनि। पुलिस सिंध नर्सिस अॻवान एजाज़ कलेरी खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बरनामा सां शेयर कयूं पिया। कराची मां ग्रैंड हेल्थ अलायंस पारां सिंध सेक्रेटरी जे गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी करे केतिरा ई मुलाज़िम गिरफ़्तार करे वरिता आहिनि। पुलिस सिंध नर्सिस अॻवान एजाज़ कलेरी खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बरनामा सां शेयर कयूं पिया। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां सिंध सेक्रेटरी जी गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी करे केतिरा ई मुलाज़िम बि गिरफ़्तार कया आहिनि। पुलिस सिंध नर्सिस अॻवान एजाज़ कलेरी खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बरनामा सां शेयर करे रहिया आहियूं। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां सिंध सेक्रेटरी जी गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पुलिस एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी करे केतिरा ई मुलाज़िम गिरफ़्तार करे वरिता। पुलिस सिंध नर्सिस अॻवान एजाज़ कलेरी खे बि गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक मंगी, छा तफ़सील आहिनि, केतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि? जी अनिला, सिंध ग्रैंड हेल्थ अलायंस पारां गुज़िरियल 6 ॾींहनि खां सिंध सेक्रेटरीट जी मुख्य गेट आॾो एहतजाज जारी हो। अॼु मुलाज़िमनि जीअं सीएम हाउस ॾांहुं वधण जी कोशिशि कई त पुलिस मथां लठबाज़ी कई, जंहिंमें नर्सिस अॻवान एजाज़ कलेरी समेत 10 खां वधीक जेके हेल्थिया मुलाज़िम आहिनि उहे पुलिस पारां गिरफ़्तार करे वरिता आहिनि। जॾहिं त मुलाज़िमनि जो इहो चवणु आहे त जेसिताईं खेनि रिस्क अलाउंस न मिलंदो तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। अॼु बि उन्हनि जो इहो चवणु आहे त हू पुरअमन एहतजाज करे रहिया त पुलिस मथां लठबाज़ी कई। हिन वक़्तु बि मुलाज़िम जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। जॾहिं त पुलिस जी वॾी नफ़री हिन वक़्तु बि सेक्रेटरीट जे ॿाहिरां बीठल आहे। जॾहिं त मुलाज़िमनि पारां इहो चयो आहे त जेकॾहिं 15 मिंटनि जे अंदरि मुलाज़िमनि खे न छॾियो वियो त हू सिंध जे समूरनि अस्पताल में इमरजेंसी जो बाइकाट कंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी ख़ालिक मंगी तफ़सील ॾियण लाइ।